चंबड़ जे ॻोठ मोहम्मद खान मधवाणी वासी भील बिरादरी जे मेहार पंहिंजी न्याणी जे क़त्ल ख़िलाफ़ एचआरजेडी न्यूज़ ऑफिस मीरपुर ख़ासि पहुची ॿुधायो त 12 साल अॻु टंडोलयार जे ॻोठ साले हलो पुट में असां पंहिंजी न्याणी माइट गाजी भील खे परणाए ॾिनी हुई। जे बाद गुज़िरियल 6 महीननि खां मुंहिंजी न्याणी खे संदसि मुड़ुसु गाजी ऐं उनजो भाउ गुलाब बेगुनाह तशद्दुद कंदा हुआ। बार बार समझाइण जे बावजूद न्याणी जे मथां तशद्दुद कंदा रहिया, पर कुछ ॾींहं अॻु मुंहिंजी न्याणी खे संदसि मुड़ुसु गाजी भील ऐं उनजे भाउ क़त्ल करे छॾियो। ऐं असांखे ॿुधायो वियो तव्हांजी न्याणी समीना उठ जी लत लॻण सबबु फोत थी वई आहे। असां न्याणी जो लाश खणी चंबड़ जे ॻोठ मोहम्मद खान मधवाणी में पंहिंजे घर आख़िरी रस्मूं अदा करण महिल ॾिठोसीं त न्याणी जी गिची ते अछो पाउडर लॻल हो ऐं गलो सुॼियल पिणु हो। ज़बान ॿाहिरि निकितल हुई। पोरित मेहार भील दाहींदे ॿुधायो, मूं पंहिंजे नाठी गाजी भील खां उन अमल जी पुछा कई त मुंहिंजे नाठी ऐं उनजे भाउ मूंखे मौत मार धमकियूं ॾिनियूं। असां उठी ॾिठोसीं, असांखे उठी जेको हिसाब किताब को बि कोन लॻो। ऐं छोकिरी खे जॾहिं अंदरि वियासीं, अंदरि त खट ते पियल मथां रली पातली, असां ॾिठोसीं त हुनखे धक जा निशान गले ते आहिनि, ज़बान सुॼियल, चप वप हुनजासीं फटियल आहिनि। थी सघे ॿिया बि को ज़ख़्म हुजनि, ऐं पीउ त ॾिसी न सघियसि। ऐं असां जेको सो हुन में असांजो दिमाग़ी कमु छॾियो। पाण छोकिरी जेकी पंहिंजी असीं खणाए जेको सो ॻोठ आयासीं, त हाणे असांखे इहो दिमाग़ कमु न करे त हीउ छा करिणो हुए, छा करिणो हुए। ऐं ॻोठ खणाए असां पंहिंजो जेको हिसाब किताब करे छोकिरी असांजो लियाए जेको सो राजो खानाणी माइटाणो उते दफ़न करायासीं। मुंहिंजी न्याणी जो लाश घर में पियो ऐं उन धनियल का सर ज़मीन ते कीअं कसम वठंदो असां। मुंहिंजो दिमाग़ ई न कमु करे ऐं हुन कसम वठंदो असां। ते उहो ॻाल्हि वॾे जेकी तो मञी कोन असांजी, चई भई कमरे ते ईअं न भरण पोइ रही फ़ोन बंदि कई। हुन खां पोइ असीं विया आहियूं वरी जेको सो ॿिए ॾींहुं 25 तारीख़ में विया आहियूं बुकेरा रोड ते सीएक्शन थाणो जेको आहे उन ते असीं विया आहियूं। असां जेको दाख़िल कराई छोकिरी जो बयानु, ऐं हुननि असांखे चयो त एसपी साहिब जी दरख़्वास्त हले ॾियो ऐं पोइ असां जेको तव्हांजी एफ आई आर कटींदासीं। असीं विया आहियूं एसपी साहिब जी ऑफिस ते, उते हुन खां दरख़्वास्त वठी आयासीं। हाणे हुननि पोइ ख़बर थी मुंहिंजी एफ आई आर कटी या ख़बर क्या कटी, माण्हू ॿ ॾींहं गिरफ़्तार करे जेको मुंहिंजा माण्हू जेके छोकिरी जा कातल छॾे न थियनि। पुलिस उन्हनि सां मिलियल आहे, मुंहिंजो को बि जेको हक़ी फ़ैसिलो नथा कनि। हाणे ख़बर छाजे करे पैसा वरिता अथनि, ख़बर छा पियो अथनि। माण्हू मुंहिंजा कातल ॿ ॾींहं गिरफ़्तार करे हथु कढी असांजो इहो आहे त असांखे इंसाफ़ु खपे, असांजी रहकर सही थिए असां सां। मुंहिंजी न्याणी जा कातल माना जवाबदार बचिजनि। इन जो वधीक चवणो त एसएसपी कंप्लेन सेल वटि वियुसि। एसएसपी कंप्लेन ऑफिस मूंखे सीआईए टंडोलयार मोकिलियो, जिते सीआईए टंडोलयार जवाबदारनि खां पैसा वठी मूंखां अछनि कागज़नि ते सही कराए वापसि मोकिले छॾियो। मेहार भील जो चवणो सीआईए पुलिस समेत टंडोलयार पुलिस जवाबदारनि सां धुर बणियल आहे। इन सभिनी वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। एचआरजेडी न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।